गुज़रियल उम्मतन जी बीमारी याद रहे ते बुग़्ज़ ऐं कीनू अॼुकल्ह जी पैदावार न आहे बल्कि तमामु पुरानी बीमारी आहे। असां खां अॻु जूं उम्मतूं बि इन जूं शिकार थींदियूं रहियूं आहिनि। रहमत आलम नूर मुजस्सम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन फरमायो तमामु जल्द मुंहिंजी उम्मत खे अॻु जी उम्मत जी बीमारी लाहिक़ थींदी। सहाबनि सगोरनि अर्ज़ु कयो, अॻु जी उम्मतनि जी कहिड़ी बीमारी आहे? हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन इरशाद फरमायो, तकब्बुर करणु, आकर करणु, हिक ॿिए जी गला करणु ऐं दुनिया में हिक ॿिए ते सबक़त करण जी कोशिशि करणु, गॾु पाण में बुग़्ज़ रखणु, बुख़ल करणु, एतिरे ताईं जो उहो ज़ुल्म में तब्दील थी वे ऐं पोइ फितनो फ़साद पंहिंजी पवे। त ऐं मुंहिंजा प्यारा इस्लामी भाइरो, अवां नियत करियो, अॼु खां मुंहिंजो सीनो मुसलमाननि जो बुग़्ज़ कीनू न रखंदो, बल्कि हीउ सीनो इंशाअल्लाह मदीना मुनव्वरा जो ख़ज़ीनो थींदो। इंशाअल्लाह करीम सभु नियत करियो। इंशाअल्लाह यादि रखिजो, मदीने में ऐब नाहे हूंदो, दिलि खे साफ़ कयो। सुभान अल्लाह। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, शेयर कयो। असांजो अल्हम्दुलिल्लाह दावत इस्लामी सिंधी जो पेज फेसबुक ते बि आहे, यूट्यूब ते बि आहे, टिकटॉक ते बि आहे। त इंशाअल्लाह तव्हां शेयर कंदा, ॿिया इस्लामी भाइरा इंशाअल्लाह नारंदा ॿुधंदा, इंशाअल्लाह तव्हांखे सवाबु। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।